लाहौर में माल रोड ते जलसे के खिताब कंदे अॻूणे सदर आसिफ ज़रदारी चयो त हुन नवाज़ शरीफ लाइ चयो हो त हू ग्रेटर पंजाब ठाहिण चाहे थो। संदसि इहा ॻाल्हि सही साबित थी आहे। आसिफ ज़रदारी चयो त नवाज़ शरीफ चवंदो पियो अचे त खेसि मुजीबुर रहमान बणाइण जी कोशिश कई पई वञे। मुजीबुर रहमान को भलो कम कयो? मुजीब और रहमान की सोच रख के आपने जब पाकिस्तान के प्राइम मिनिस्टर का आपने हलफ लिया तो आपके दिमाग में क्या सोच थी? क्या आप वो हलफ ले रहे थे? आज भी आप उस हलफ पे बाउंड हैं। ये हल्फ को एक दिन के लिए नहीं होता। संदसि चवणो त मुजीबुर रहमान त मुल्क टोड़ियो, संदसि नस्ल माफ़ न कंदा। आसिफ ज़रदारी चयो त मुल्क खे हिन वक्त रुगो जाती उमरा खां खतरो आहे। इन मुल्क को खतरा सिर्फ जाती उमरा से है। ये जाती उमरा के मुजीबुर रहमान इनसे खतरा है। नून लीग वारा मुल्क खे कमजोर करे रहिया आहिनि। आसिफ ज़रदारी चयो त हू जॾहिं चाहे नून लीग जी हुकूमत किराए सघे थो। वो समझते हैं कि आज भी मैं इनको निकाल सकता हूँ, जब चाहूं मैं इनको निकाल सकता हूँ, इसमें मुझे कोई देर नहीं लगेगी। खेसि देर न लॻंदी, पर हू पाकिस्तान जे मुस्तक़बिल जो सोचे थो। खेनि ऐं ईंदड़ नसलुनि खे हिते रहणो आहे। हू जेॾां वेंदा उते जाती उमरा ठाहे वठंदा। खेनि कंहिंजी परवाह न आहे। संदसि चवणो त दुआ ऐं दवा ॾियण सियासी माण्हुनि जो कमु आहे। हुन बलोचिस्तान में दुआ ज़रूर ॾिनी हुई। अॻूणे सदर चयो त नवाज़ शरीफ चवे थो त 500 वोटनि वारो वॾो वज़ीर थी वियो। खेसि इहा ॻाल्हि डिप्टी स्पीकर बणाइण वक़्तु छो यादि न आई? ये कह रहे हैं कि वो 500 उसने वोट लिए थे, 560 या 580। जब खुद उसको डिप्टी स्पीकर बना रहे थे तब ये नहीं सोचा। संदसि चवणो त हुकुमराननि खे कढण लाइ हू कंहिं बे क़दम खां न घबराईंदा। हुन चयो त हुननि सदाईं पाकिस्तान खपे जो नारो हयो ऐं पाकिस्तान जी ॻाल्हि कई आहे। आसिफ ज़रदारी चयो त हू सियासत ज़रूर कंदा, पर मुल्क खिलाफ़ सियासत न थींदी। अॻूणे सदर चयो त मॉडल टाउन सान्हे जे शहीदनि ऐं कसूर जी मासूम ज़ैनब जो इंसाफ़ वठी रहंदा। बीबी ज़ैनब बच्ची का भी इंसाफ इससे लेके रहेंगे।